प्रोग्राम आहे मारगोड़ा ऐं प्रोग्राम मारगोड़ा जो सिलसिलो हूंदो आहे अॼु जो महिमान ऐं अॼु जे महिमान में असीं अव्हां सां कचहरी कराईंदा आहियूं या उन्हनि जी गुफ़्तगू अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं जिन जो तालुक़ु ब्रॉडकास्टिंग सां हूंदो आहे। अॼु असांजे स्टूडियो में हिकु अहिड़ी ख़ूबसूरत आवाज़ जी मालिक कंपेयर ड्रामा आर्टिस्ट असां सां गॾु आहे। उनजी गुफ़्तगू उनजी कचहरी असीं अव्हांजे समातुनि जे नज़र कंदासीं। उहा तव्हांजी हर दिल अज़ीज़ शख़्सियत आहे। हाणे उहा शख़्सियत आहे केरु, मां तव्हांखे इहो पिणु ॿुधायां त हिन वक़्तु जेका असां सां फीमेल कंपेयर गॾु आहे जंहिंजी गुफ़्तगू अव्हांजे समातुनि जे नज़र कंदासीं, सदारती एवॉर्ड याफ़्ता पिणु आहे। त असां सां गॾु आहे रुखसाना मीराणी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, छा हाल आहे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मां ठीकु आहियां बिल्कुलु। तव्हां ॿुधायो असां? जी, अलाह जो शुक्र आहे। इलाही वक़्त खां पोइ तव्हां अॼु असांखे टाइम ॾिनो आहे, तव्हांजी महिरबानी। असल में छा आहे जो हाणे मां इहो न चवंदसि, महिरबानी बि तव्हांजी क़बूल आहे अखियुनि ते, पर छा आहे जो ड्यूटी असांजी अहिड़ी आहे टाइमिंग वारी, इन करे ज़ाहिर आहे कुझु रिकॉर्डिंग्स बि हूंदियूं आहिनि फीचर जे हवाले सां या वरी लाइव प्रोग्राम थियनि था ऐं अक्सर आहिनि बि मूं वटि लाइव प्रोग्राम, त इन करे टाइम न ॾेई सघियमि। सो हींअर अलाए कीअं टाइम मिलियो, तव्हां मूंखे पकड़ियो ऐं असांजा महिरबान तव्हांखे ॿुधनि था। बिल्कुलु जी, चाहींदासीं त मुख़्तसिरनि तव्हां पंहिंजो तारीफ़ पाण पंहिंजी ज़बानी करायो। रुखसाना मीराणी मुंहिंजो नालो, ऐं 4 ॿार आहिनि। तालीम मुंहिंजी BA आहे, त ख़ैरपुर मां ई हासिलु कई आहे, ऐं उन खां पोइ सिर्फ़ु मुंहिंजो वास्तो आहे त हिन वक़्तु सिर्फ़ु रेडियो जे हवाले सां। सही सही। लिखणु करणु त उहा अलॻि ॻाल्हि आहे। अच्छा, में या मकाला जेके आहिनि मज़मून, उहा हिकिड़ी अलॻि लाइफ थी वई आहे। पर रेडियो जो माण्हू आहे त उनजो वरी अदब सां तालुक़ु न हुजे त थी नथो सघे। बिल्कुलु ठीकु आहे न। ऐं लिखणु पढ़णु ज़ाहिर जॾहिं असां लिखंदासीं, ॿियनि खे पढ़ंदासीं, तॾहिं असां हिन माइक्रोफोन ते सुठी परफॉर्मेंस ॾेई सघूं था। बिल्कुलु। ऐं लिखणु या पढ़णु या ॻाल्हाइणु, असां इन जो हिकिड़ो मेन जेको सबबु आहे उहो आहे मुतालियो। जी, तव्हां मुतालियो माना कयो था या उनखे टाइम ॾियो था किताबनि खे, ऐं ख़ासि करे वरी पंहिंजे अंदाज़ ते, पंहिंजे आवाज़ ते अगरि तवजा ॾिनी वञे त उहो माण्हू कुझु न कुझु सिखी वठे थो। जी बिल्कुलु। ईअं न आहे त को मां सदारती एवॉर्ड याफ़्ता मां सिखी छॾियो, न न न न। सिखण जो अमल जारी ऐं सारी रहंदो आहे। सिखण जो अमल आहे। जी, भले चाहे उन में मौत ई अची वञे, जेसि ताणी मौत नथो अचे, जेसि ताणी ज़िंदगी आहे, त ईअं सम्झो सिखिया जो अमल आहे। जी, उहा ई ॻाल्हि तव्हां वारी, त ज़िंदगी हले थी त सिखिया जो अमल बि हलंदो रहे थो। असां पंहिंजो पाण खे कॾहिं बि परफेक्ट नथा चई सघूं। सही, बिल्कुलु। ॿियो सवाल मुंहिंजो तव्हां खां इहो ई आहे त रेडियो ते अचणु तव्हांजो कीअं थियो? रेडियो ते मां आयमि, इहो शौक़ु हुयो, ॾाढो मूंखे शौक़ु हूंदो, नंढी उमिरि खां वठी मूंखे ॾाढो शौक़ु हूंदो। माना रेडियो हलंदो, मुंहिंजा घर वारा ॿुधंदा, ख़ासि करे हुनजो बि नालो हूंदो, ख़ाला हूंदी मुंहिंजी ग़ुलाम बानो मल्ला, उहा लिखंदी मुख़्तलिफ़ अख़बारनि में, किताबनि में, उनजा हूंदो हुयो। उहा जॾहिं रेडियो ॿुधंदी हुई, नसीर मिर्ज़ा जे दौर में हैदराबाद स्टेशन हलंदी, मुख़्तलिफ़ स्टेशन तां प्रोग्राम हलंदा, त पोइ मां हुन सां गॾु बि प्रोग्राम ॿुधंदी हुयमि। पोइ इहो सोचींदी हुयमि त इहे ॻाल्हाइनि था, हिकु ॾींहुं इनशाला मां बि ईअं ई ॻाल्हाईंदमि, ऐं मुंहिंजी ख़ाला प्रोग्राम ॿुधंदी, ख़त लिखंदी। मूंखे ॾाढो शौक़ु हूंदो। पोइ हीअं ॿुधंदे ॿुधंदे ॾाढो माना इहो थियो त पोइ वरी अनाउंस थियो, अशरफ थिबो उन ॾींहंनि में इहो ऐलान करायो मरहूम त जेको आहे सो कंपेयर अनाउंसर जी ज़रूरत आहे रेडियो ख़ैरपुर ते। जी, ऐं पोइ मां उन्हनि खे फ़ोन कई ड्यूटी रूम में। मां चयमि सर, मां जेकर प्रोग्राम करणु थी चाहियां, मां अचणु थी चाहियां। उन्हनि चयो तव्हांजो आवाज़ ई ॿुधाए थो त तव्हां हलिया अचो इनशाला। पोइ जहांगीर कुरैशी साहिब हूंदा हिते PM जे तौरु, त पोइ मां आयसि। उन पहिरीं ऑडिशन में उन्हनि मूंखे पास कयो, छो त नंढी उमिरि खां शौक़ु जो हूंदो न। ऐं मां सम्झां थी रुखसाना तव्हांजी पहिरीं ऑडिशन उहा ई हुई जेका तव्हां फ़ोन ते ॻाल्हायो? हा बिल्कुलु। ऐं सची पुछो, इहो मुंहिंजे ॿुधंदड़नि खे बि ख़बर हुजे, ऐं शायदि तव्हांखे ख़बर न हुजे, त पहिरियां शुरू में जॾहिं कोई बि अनाउंसर कंपेयर खणंदा हुया न, त ट्रायल ते हूंदा हुआ। जी, हाणे उहो ट्रायल न आहे। माना हाणे सिर्फ़ु इहो आहे त टैलेंट आहे त उहो प्रोग्राम करे। अॻे ट्रायल हूंदो ऐं ऑडिशन, 2-3 ऑडिशन थींदा, तंहिंखां पोइ वञी माण्हू पंध कंदा हुआ त सर असांजो छा थियो, कीअं थियो। पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह त पहिरीं ऑडिशन में मुंहिंजी इहा ख़ुशकिस्मती आहे त जंहिं ट्रायल जी तव्हां ॻाल्हि कयो था, जंहिं ऑडिशन जी तव्हां ॻाल्हि कयो था, मां पाण हिन मां गुज़री आहियां। हा न। जी। त मां जॾहिं आयमि त जहांगीर साहिब सिर्फ़ु हिकिड़ो मूंखे पेज ॾिनो पढ़ण जे लाइ। जीअं ई मां शुरू कयो, चयईं बाबा तव्हां
प्रेज़ेंटेशन हूंदी मुख़्तियार साहब वारा बि हूंदा चई त रुखसाना त पास थी वई आहे ऑडिशन जी पढ़ण जी ज़रूरत न आहे ऐं हिकिड़ो एज़ाज़ आहे मुंहिंजे लाइ त ऑडिशन वारे ॾींहं ते ई प्रोग्राम अव्हां जी फरमाइश में मूंखे विहारियो वियो ऐं जहांगीर साहब इहो चयो त बाबा ॾिसो हाली तव्हां सिर्फ़ु मुनवरधारी जो करे पियो प्रोग्राम पोइ उन्हनि खे चवनि तव्हां फ़िलहालु अॼो को ॾींहुं रुखसाना खे ॾियो पोइ फस्ट टाइम मां उहो प्रोग्राम कयो यकीन कयो त अलाए शुक्र आहे ग़लती त कान थी ॿियो वरी जेका मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी ज़ाती राय आहे त सिंधी ॿोलीअ जे हवाले सां मां चवंदी आहियां मुंहिंजी हिन ॿोलीअ में ग़लती न थिए सही ॻाल्हाइण में पोइ सिंधीअ ते माना हर कोई चवंदो आहे तलफ़ुज़ जे हवाले सां त मां पहिरीं तवजा रेडियो में जॾहिं आयसि त पहिरीं तवजा मुंहिंजी हूंदी अंदाज़ ते आवाज़ त माशाअल्लाह अल्लाह जी ॾात ॾिनल गॉड गिफ्टेड आहे बिल्कुलु अंदाज़ ते माना ॾाढो मां तवजा ॾिनी ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे तलफ़ुज़ ते तलफ़ुज़ हा बिल्कुलु सदारती एवॉर्ड बि तव्हांखे अनाउंसमेंट ते कंपेयरिंग जॾहिं इस्लामाबाद वई ऐं सिलेक्शन थी त उते रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जी आर्टिस्ट चूंडजी वई कहिड़ी फीलिंग्स हुयूं उन आवाज़ त काफ़ी हितां रिकॉर्डेड थी विया पर जॾहिं सिलेक्शन मुंहिंजी थी उते त सची पुछो मूंखे बि ख़ुशी हुई ॾाढी हितां जॾहिं असीं वियासीं ऐं जॾहिं उन्हनि मुंहिंजो नालो खयो उते ऐं इहो चयो त रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जी सिंधी हिकु आर्टिस्ट एज़ ए उर्दू कंपेयर जे हवाले सां उनखे अवार्ड ॾिनो वेंदो त उते माना कुझु एतिराज़ात थिया त हिकिड़ी सिंधी थी करे उर्दू माना पोइ उन्हनि एतिरो कयो जो सिर्फ़ु 10 मिंटनि जे लाइ माइक ॾिनो त असीं ॼण ॿुधूं त मूंखे हुते दुश्वारी न थी मां 10 मिंट ईअं ॻाल्हायो ॼण मां पंहिंजे वादे सबबु प्रोग्राम करे रही आहियां पंहिंजे स्टूडियो में वेठी आहियां ऐं जॾहिं सभिनी माना एप्रिशिएट कयो उथी बीठा ताड़ी वॼाइण सची पुछो त मूंखे हिकिड़ी पक थी त जेका कौसर साहब जी महिनत आहे उहा रंग लाथो आहे हा उन वक़्तु कहिड़ी फीलिंग्स हुयूं उहे असां सां शेयर सची मुंहिंजी फीलिंग्स छा मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा ई न पिया बीहनि त मां हिन वटि हिन स्टेज ते बीठी आहियां ऐं तक़रीबन सभु जेके ॿिया आहिनि पाकिस्तान जा नामवर अदाकार ब्रॉडकास्टर गुलूकार सभु उते मौजूदु आहे लाइव सभिनी खे ॾिठो सभिनी मूंसां सभई मिलिया बि उते पर ॾाढी ख़ुशी थी ऐं इहा ख़ुशी जेका आहे शायदि मूंखे मरण घड़ीअ ताईं बि न विसरे छो त इहो मुंहिंजो एज़ाज़ आहे मुंहिंजी पंहिंजी सिंध जो मुंहिंजे पंहिंजे ख़ैरपुर जो ऐं जॾहिं महिनत जो अजूरो मिले थो त उन वक़्तु उन ख़ुशीअ जो ऐं सची पुछो त हिन वक़्तु बि मूंखे ॼण हिकिड़ो सुकून मिली रहियो आहे जॾहिं मां तव्हांखे ॻाल्हि करे रही आहियां प्राउड फील कंदा आहियूं असां पंहिंजे टैलेंट ते जॾहिं बि अहिड़े क़िस्म जूं अचीवमेंट हुआ अञा बि अफ़साना जॾहिं प्राउड महसूस तव्हां जेका ॻाल्हि था कयो था फील कंदा आहियूं त उन वक़्तु बि मूंखे पंहिंजे हिन ते आवाज़ ते ऐं फ़ख्रु छो न हुजणु घुरिजे मां हिकिड़ी महिनत कई आहे त जॾहिं हिकिड़ो को ॾुखियो प्रोग्राम ईंदो आहे त भई हिन में कुझु अल्फाज़ अहिड़ा आहिनि जेके तव्हांखे शायदि ॻाल्हाइण में तकलीफ़ थिए त मां चवंदी आहियां सिर्फ़ु तव्हां मूंखे पेपर ॾियो बाक़ी कमु मुंहिंजो आहे हा बिल्कुलु ऐं ईअं जॾहिं ड्रामो बि रिकॉर्ड थींदो आहे त इहा अलाह साईं जी हिकिड़ी महिरबानी आहे मूं ते ख़ासि महिरबानी आहे त जॾहिं ड्रामो बि रिकॉर्ड थींदो आहे त मां जेको आहे सो रिहर्सल न कंदी आहियां रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर तव्हां केतिरा ड्रामा कया काफ़ी ड्रामा कया आहिनि ड्रामे जो कोई डायलॉग यादि आहे हा जॾहिं हो ॿुधाइनि था मूंखे त तव्हांजो पुटु जेको आहे एक्सीडेंट थी पियो आहे हा फोत थी वियो आहे त मां तव्हांखे ॿुधायां न मुंहिंजो पुटु कीअं मरंदो मां त कंहिंसां ज़ुल्म न कयो मूंखे छा जी सज़ा मिली अल्लाह साईं मूंखे छा जी सज़ा ॾिनी तव्हां कूड़ था ॻाल्हायो मुंहिंजो पुटु ज़िंदा आहे मुंहिंजो पुटु ज़िंदा आहे जी ॾाढो सुठो ऐं असां पुछंदासीं रुखसाना मीराणीअ खां रुखसाना असांखे इहो ॿुधायो त रुखसाना जो जहिड़ो आवाज़ आहे असां माइक ते उनखे ॿुधूं था बाज़ारो आवाज़ उन में हिकिड़ी पंहिंजाइप हिकिड़ो प्यार ॿुधंदड़ खे पाण ॾांहुं छिकणु या पाण ॾांहुं मुतवजा करणु रुखसाना मीराणी शख़्सियतनि कीअं आहे शख़्सियत जेका बि आहे तव्हांजे साम्हूं आहे जेको आहे सो गुस्से वारी तबियत बि आहे पर एतिरी न आहे तबियत हूअ असल मुंहिंजी खिलणी तव्हां बि फील कयो हूंदो त गुस्सो ईंदो आहे कॾहिं कॾहिं चाहींदासीं त तव्हां पंहिंजे फैमिलीअ जे बारे में प्रॉपर असांखे ॿुधायो
फैमिली मुंहिंजी सफ़ा नंढड़ी आहे, 2 पुट आहिनि ऐं 2 काकियूं आहिनि। हा बिल्कुलु। आख़िर में चाहींदासीं का अहिड़ी ॻाल्हि जेका हिन माइक्रोफोन जे तवसुल सां चवणु चाहियो? चवणु इहो चाहींदमि त अॼुकल्ह जेके हालात लॻा पिया आहिनि उन हवाले सां मां हिकिड़े अगरि जेको मुंहिंजो प्रोग्राम ॿुधनि पिया पीउ माउ जेके आहिनि सो ख़ासि करे पंहिंजे बचनि ते तवजो ॾियनि, उन्हनि जी पढ़ाईअ ते कोशिशि कनि त उनजे ॿार जी हर हरकत ते ध्यानु रखनि, अखि रखनि त पंहिंजे बचड़नि जी ज़िंदगी उन्हनि जो मुस्तक़बिल संवारे सघनि ऐं पाण बि आराम ई रहंदा। कोशिशि कनि त पंहिंजे बचनि ते तवजो ॾियनि। जी रुखसाना, तव्हां आयो, तव्हांजी महिरबानी ऐं तव्हांजी कचहरी असांजे महिरबाननि ॿुधी यकीनन उन्हनि खे बि तमामु घणो मज़ो आयो हूंदो। तव्हांजी तमामु घणी महिरबानी ऐं महिरबानी मुंहिंजे ॿुधंदड़नि जी बि। ऐं मां इहो चाहींदी आहियां, रेडियो अक्सर चवंदी बि आहियां त असांजा लिसनर आहिनि त असीं आहियूं। बिल्कुलु जी, महिरबानी। महिरबानी तव्हांजी अफ़साना। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़।